अहम ख़बर शामिल कयूं पिया। पाकिस्तान पीपुल्स पार्टी PS86 मलीर पारां क़ाइदे अवाम शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जी 47 वरसी शाह लतीफ़ टाउन में मल्हाई वई, जंहिंमें पार्टी अॻवाननि ऐं कारकुननि वॾे अंग में शिरकत कई। तक़रीब खे ख़िताब कंदे PP मलीर जे सदर MP राजा अब्दुर रज़ाक बलोच ऐं टाउन चेयरमैन PS86 मलीर जे सदर नज़ीर अहमद भुट्टो चयो त शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो पाकिस्तान जे अवाम खे शऊर ॾिनो। भुट्टो शहीद मुल्क जे ग़रीब मज़लूम तबिके जे आवाज़ बणियो ऐं संदसि सियासी जिदोजहद अॼु बि पार्टी कारकुननि लाइ मशले राह आहे। इब्राहिम हैदरी टाउन चेयरमैन ऐं PS86 मलीर जे सदर नज़ीर अहमद भुट्टो ख़िताब कंदे चयो त शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो पाकिस्तान जी तारीख़ जो हिकु अहिड़ो अज़ीम लीडर हो जंहिं मुल्क खे आइन ॾिनो ऐं अवाम खे ताक़तवर बणायो। पाकिस्तान पीपुल्स पार्टी अॼु बि भुट्टो जे फ़लसफ़े ते अमल कंदे अवाम जी ख़िदमत में मसरूफ़ आहे। शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जी क़ुर्बानी हमेशह यादि रखी वेंदी ऐं संदसि मिशन खे जारी रखियो वेंदो। हुन चयो त पीपुल्स पार्टी हमेशह जमहूरियत, इंसाफ़ ऐं अवामी हक़नि लाइ जिदोजहद जारी रखंदी। तक़रीब खे PS86 जे जनरल सेक्रेटरी रसूल ख़ान सवाती, इंफॉर्मेशन सेक्रेटरी दिलजान मुरवत ऐं ॿियनि पिणु ख़िताब कयो। तक़रीब जी आख़िर में शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जे ईसाले सवाब लाइ दुआ घुरी वई।